दोस्तों, ये ॾिसी रहिया आहियो फिल्म जी शूट आहे। सॼे दोस्तों, असांजी टेली फिल्म बहितरीनु फिल्म आहे कसम, जंहिंजो राइटर आहे ही मुमताज़ ख़ासकेली ऐं कैमरामैन भी आहे ऐं बहितरीनु करेक्टर अथसि ऐं बहितरीनु डायरेक्टर मुमताज़ ख़ासकेली। इन जो मुंहुं पोइ था ॾेखारियूं लाइ सिर्फ़ु सिज जे करे ॾिनो। हीअ असांजी रीमा नाज़ तमामु बहितरीनु अदाकारा असांजी लाड़काणे जी, ऐं हीअ सजाद कलड़ो ऐं तमामु जंहिं पथर दुनिया में ऐं गुनाह ड्रामे में कैटियन जी तमामु बहितरीनु कारे सिज में, ऐं उन खां अलावा स्टेट ड्रामा ऐं कई फिल्मुनि में बहितरीनु कमु कंदड़ आहे अदाकार। ॿियो को हाल वाल दोस्तों, ख़ुशि लॻा पिया आहियो? फर्स्ट क्लास। ऐं ॾिसी रहिया हो ही शूट थी रही आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मां तव्हांजो पंहिंजो भाउ सतार लाड़ ऐं सभिनि खे या अली मदद GSM। ऐं इनशाला ईद जी फिल्म आहे, तमामु बहितरीनु फिल्म आहे ऐं हिन जे तमामु बहितरीनु हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि अदाकार बिलाल खोखर आहे, मुमताज़ ख़ासकेली माया ऐं उन खां अलावा उस्ताद गुल मुनीर तमामु जीअं बाज़बान में बहितरीनु कैरेक्टर कयो ऐं राजराणी में लीड कैरेक्टर कयो। सिकंदर खोखर आहे, बाबू खरोस। बहरहाल हिन फिल्म में तमामु सीनियर अदाकार आहिनि ऐं तव्हांजूं वॾी महिरबानी। अचो तव्हांखे वरी मां शूट ॾेखारियां। हे ॾिसी रहिया हो निसार भी असांजो तमामु बहितरीनु अदाकार आहे, ख़ुदि पाण बहितरीनु डायरेक्टर आहे, बहितरीनु हीरो। ही लाला सिकंदर खोखर ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर जेकी असां करे रहिया आहियूं, सिकंदर खोखर बहितरीनु डायरेक्टर। सिकंदर खोखर मुंहिंजी जोड़ी आहे डायरेक्शन में ऐं ॿई डायरेक्टर हूंदा हिन फिल्म जा। ऐं हीअ ॾिसो निसार, हीअ असांजी फिल्म बहितरीनु एक्टर आहे असांजो। ही आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान सोनी सिंध लाड़काणे जी लोकेशन आहे। ही ॾिसी रहिया हो पार्क बिल्कुलु आर्ट काउंसिल में ठहिया विया आहिनि ऐं पंहिंजे आर्ट काउंसिल जे मेंबरनि जे लाइ वेहण जे लाइ ऐं तफ़री जे लाइ जीअं तमामु बहितरीनु कमु करे रहियूं। ही अली रज़ा मेयर साहब ॾिसी रहिया आहियो ऐं हीअ मुंहिंजो प्यारो शागिर्द मोहम्मद अली मंगरियो ऐं जेके मुंहिंजी केतिरी फिल्मुनि में हीरो रहियो आहे ऐं हिन फिल्म में बि तमामु बहितरीनु कैरेक्टर करे रहियो आहे। खेरूअ जो नालो खेरू आहे पर कंहिंजो खेर न आहे घुरंदो। अब घुरंदे खेर न घुरंदे? खेर घुरणो न आहे न। पक थोरो रहम बि लाज़मी आहे। रहम ख़तम आहे। वाह सही। हे ॾिसो अली रज़ा पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ रिकॉर्डिंग जारी अथसि ऐं मुमताज़ ख़ासकेली आहे। हीअ असांजो क़ाबिल एतिराम बाबा। रीमा तव्हां हलो जल्दी अचो जल्दी बाबा, निसार देरि न कजाए छो जो उस्ताद जी तबियत सही न आहे वीचारे जी। हे रीमा मुंहिंजी मानी खाईंदी, अॼु रोज़ो न अथसि ऐं जेको आहे सो हीअ रमज़ान में रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं। बाक़ी मूंखे रोज़ो आहे, मुमताज़ ख़ासकेली खे रोज़ो आहे, जेके ॾिसो निसार खे रोज़ो न आहे, निसार खे बि। हे दोस्तो अदा ख़ासकेली साहिबु अबा बीह त सही, ईअं काॾे त भॻो वञे। हीअ आहे मुमताज़ ख़ासकेली जेको बहितरीनु डायरेक्टर ऐं राइटर। हेॾो सिज आहे हीअं अचे बि ऐं मुमताज़ खां हीअ छा था सम्झो असांजी फिल्म में यूनिट अची रहियो आहे। ईंदा अचो ईंदा अचो अचो रीमा अचो। अदा सतार असांजी तमामु बहितरीनु फिल्म हथ तुंहिंजो बाबा, हथ हथ मुंहिंजो दुनिया छो थो ख़ासकेली तो आस्ते आस्ते न रीमा असांजी फैमिली मेंबर न, उहो त फैमिली मेंबर आहे, ॿियनि खां टिजे थो या ॿियूं छोकिरियुनि खां त टिजे न, ईअं न आहे, सम्झो था। ऐं इंशाल्लाह तव्हांखे फिल्म वणंदी। असां महिनत करे रहिया आहियूं। हितां आहियूं वरी कचे हींअर वेंदासीं दरिया ते रिकॉर्डिंग आहे, सिधू दरिया जी गाननि जी आहे। ऐं असांजो जेको अदाकार बेचैन वेठो आहे इजाज़ ख़्याल, फन उनजो फथके थो, चए थो त मुंहिंजो कमु केॾी महिल शुरू थींदो। स्पेल वाइज़ थींदो आहे न, हाणे हिकिड़ा आर्टिस्ट फ्री थी वेंदा त उन्हनि ऐं ख़बर थी त असांजे सिंध जो बहितरीनु लाज़वाल जीअं बाज़बान में बहितरीनु कैरेक्टर कयो गुल मुनीर ऐं राजराणीअ में छा नालोसि? कूदर खान। ड्रामा मीरा कूदर खान ॾिठो त कीअं अॼु वरी कूदर खान खे ॾिसो, तबियत कूदर खान जी जेकी सही न आहे। हे ॾिसो हे कूदर खान उस्ताद गुल मुनीर असांजे लाड़काणे जो तमामु सीनियर। असांखे वठी जाए त उस्ताद सां मां मिलां। हीअ ॾिसो हीअ असांजो उस्ताद आहे। तव्हां मिलण में अंदाज़ो लॻाए छॾियो हूंदो त असांजी दिलि में उस्ताद जी केतिरी इज़त आहे ऐं तव्हां दोस्त जी वॾी महिरबानी। हीअ आहे उस्ताद गुल मुनीर। छा हाल आहे उस्ताद? ॿियो ख़ैर ख़ुशि लॻो पई? फर्स्ट क्लास मन मौजन में। ऐं हीअ आहे असांजे तमामु बहितरीनु प्रोड्यूसर, बहितरीनु अदाकार, बहितरीनु डायरेक्टर ऐं बहितरीनु हीरो ऐं कई ड्रामनि में कई फिल्मुनि में पंहिंजा जोहर ॾेखारे चुको आहे। ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं जो इजाज़ सां गॾु कमु कयूं था। इजाज़ पंहिंजे PTA ते कमु कयो आहे, उर्दू ड्रामनि में तमामु बहितरीनु कमु कयो ऐं सिंधी मीडिया जो तमामु बहितरीनु अदाकार आहे इजाज़। ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं जो अहिड़े एक्टर सां गॾु कमु कयूं था। अदा इजाज़ अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? ॿियो ख़ैर फर्स्ट क्लास। तव्हां हिन ईद जी फिल्म में कमु करे रहिया आहियो असां सां मुमताज़ ख़ासकेली मूंसां ऐं बिलाल खोखर आहे, उस्ताद गुल मुनीर। छा था महसूसु कयो? सुठो महसूसु आहे कि
में इंशाल्लाह इहा फिल्म तयारु कंदासीं ईद ते हलाईंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हांजी दुआऊं तव्हांजी मोहबतूं ही सिकंदर हिन फिल्म जो डायरेक्टर आहे मूंसां गॾु छो त ॿई असां डायरेक्टर हूंदा आहियूं जोड़ी असांजी लाड़काणे में इन मुंहिंजी हूंदी आहे ऐं हे ॾिसी असांजे एक्टर तमामु सुभाणे हे पंहिंजे अॼु इन गेट में सुभाणे वरी हिननि जो फन ॾिसिजाए हे कुटे गिलींदा ॻोठ जे हर माण्हुनि खे बाबा हे हो अचे थो आख़िरी गोली थी ही कंहिंजो ख़ैरु न घुरंदो ही प्यारु कुॾी कंदो आहे जहिड़ो बि कुॾी कंदो आहे वॾा ज़ालिम आहिनि बाबा वॾा बहरहाल वॾी महिरबानी लख थोरा लख अहसान लख थोरा लख अहसान अबा सजाद को चांहि जो को भिलो कयो